नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां हिकु सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाई। त परमात्मा बाप चई कि ॾिसो थी। ओम शांति। हाँ हाँ आंटी है? हाँ ठीक है, आप बताइए आप कैसी हैं? बिल्कुल ठीक है अंकल। बहुत दिनों के बाद में आवाज सुन है आपकी। हाँ हाँ दे रहा हूँ मैं रेखा को दे रहा हूँ। हाँ हाँ ठीक है। चालू थे। हेलो ओम शांति दीदी। हाँ तो मैं बाहर गेट पे थी। कोई नहीं मैं है ना। हाँ Muted all members. ओम शांति। आज मिठा मिठा से बाबा ब्रह्माचंद द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे हिन संगम युक्ति परमात्मा बाप वात्स्य कंदा आहिनि। निराकार परमात्मा कीअं वात्स्य ॻाल्हाईंदो कीअं? ज़रूर के तन द्वारा ही ॻाल्हाईंदो न। के जानवर में अची करे या त पाण सां कीअं ॻाल्हाईंदो? कण कण में वेठल पाण सां कीअं ॻाल्हाईंदो? त अगरि मनुष्यनि सां वात्स्य करणु अथसि, मनुष्यनि सां ॻाल्हाइणो अथसि त ज़रूर कंहिंमें अचिणो पवंदो? इंसान जे शरीर में। त परमात्मा हिन संगम युग ते कंहिंजे शरीर में ईंदो? ब्रह्मा जे शरीर में। अच्छा ब्रह्मा जी आत्मा काथां आई? ब्रह्मा जी आत्मा बि हिन ई दुनिया में रहंदी आहे। पाण जीअं रहूं त उअं ई रहंदी हुई। हाणे हुनजे तन में आत्मा परमात्मा प्रवेश कयो अथई। पहिरियों हुनजो नाम ॿियो हुयो, हुनजो धंधो बि हुयो, सभु कुझु गृहस्थी बि हुई। लेकिन परमात्मा जॾहिं हुनजे शरीर में प्रवेश कई त हुनखे चयईं कि हाणे तोखे मुंहिंजो मददगार ठाहिणो थी। हिन नर्क जहिड़ी दुनिया खे स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहिण लाइ तूं मुंहिंजो रथ ठह। छोकी परमात्मा के शरीर रूपी रथ न आहे न। त परमात्मा चई हाणे मां तुंहिंजे शरीर रूपी रथ सां हिन दुनिया खे नर्क खां स्वर्ग ठाहींदमि। त हुन आत्मा परमात्मा खे सम्झे, परमात्मा जी ॻाल्हियुनि खे सम्झे ऐं परमात्मा सां गॾु हिन कार्य में लॻी। पोइ धीरे धीरे जॾहिं सभिनि आत्माऊं ज्ञान ॿुधंदी थी वञनि त धीरे धीरे सभु बि परमात्मा जा मददगार पिया थींदा वञनि। गायन भी है ना, ब्रह्मा द्वारा परमात्मा भगवान नई सृष्टि की स्थापना कई।
अच्छा परमात्मा बाप कॾहिं ईंदा आहिनि? परमात्मा बाप कलयुग जे अंत में ईंदा आहिनि, सतयुग जे आदि में, जंहिंजो यादगार दिवस पाण शिवरात्रि मल्हाईंदा आहियूं। शिवलिंग जे अॻियां नंदी ज़रूर ॾेखारींदा आहिनि। छो ॾेखारींदा आहिनि? छोकी परमात्मा सोचदा आहिनि की भई निराकार परमात्मा नंदी जे तन में अची करे असां सां मिलंदो आहे, नंदी हुनजी सवारी कई। त परमात्मा चवंदा आहिनि मां बैल जहिड़े शरीर में अची करे तव्हां सां कीअं ॻाल्हाईंदमि, परंतु आहे असुल इहे मनुष्य तन खे पोइ हुन नंदी ॾेखारियो अथनि। त परमात्मा बाप चवनि था हिन तन में अची करे मां तव्हां सां ॻाल्हाईंदो आहियां। इन करे हुनजो यादगार आहे शिवरात्रि। शिवरात्रि खे पाण शिव जयंती बि चवंदा आहिनि। परमात्मा जो दिव्य अलौकिक जन्म थींदो आहे न, भई सभु पंहिंजो जन्म ॾींहुं मल्हाईंदा आहिनि, लेकिन परमात्मा जो कॾहिं जन्म थियो त हुनजो पाण जीअं गर्भ मां जन्म न थींदो, उहो ब्रह्मा जे तन में ईंदो, हुनजो दिव्य अलौकिक जन्म थींदो अथसि। त नंदी केरु आहे? कोई बैल न आहे, मनुष्य तन ई आहे, हुनखे ई नंदी ठाहे रखियो अथनि। त बाबा चवनि था माता सां हिन संगम युग में सम्मुख अची करे मिलंदो आहे। कलयुगी मनुष्य त मुंहिंजा केॾा सारा जड़ मंदिर आदि ठाहे रखिया अथनि, फर्क़ु त सम्झंदा न आहिनि। बुद्धि जो तालो हिकदमि बंदि। हाणे इहो ज्ञान ॿुधी करे तव्हांजो बि बुद्धि जो तालो खुले थो, त हुननि जो बि धीरे धीरे खुले थो। तो खोलजी पूरो ई खोलजी वेंदो त समझदार थी वेंदा, पोइ उहे बि बाप जा मददगार थी वेंदा। ॾिसो भक्ति आहे अंधियारो, अंधियारे में माण्हू धक्का खाईंदो आहे न, हिन करे हिन दुनिया में सभु धक्का था खाइनि। छोकी भक्ति कॾहिं कंदा आहियूं? जॾहिं पाण खे कुझु सम्झ में न ईंदो आहे त पाण भॻवान सां प्रार्थना कंदा आहियूं असांखे इहो ॾे इहो ॾे। सम्झ ख़तमु थींदी आहे, इहे सम्झ ख़तमु थियण ई अंधियारो आहे। त बाबा पाण खे हाणे सम्झ ॾियण आयो। शिवरात्रि छो मल्हाईंदा आहिनि? छोकी जॾहिं सभिनि जी सम्झ ख़तमु थी वेंदी आहे, जॾहिं सभु जीवन कीअं जीऊं इहे कंहिंखे पतो ई न हूंदो आहे, सुख शांति जो जीवन कीअं जीऊं। हिन अंधियारे जे समय, अज्ञानता जे अंधियारे जे समय परमात्मा हिन सृष्टि ते अची करे वरी खां पाण खे ज्ञान ॾींदा, जंहिंसां पंहिंजे जीवन में सोझरो अची वेंदा। राजयोग जी शिक्षा सिखाईंदो आहे न, कहिड़े तन में अची करे? ब्रह्मा तन में अची करे। सभु माण्हू पूजा पाठ था करनि, भॻवान शिव बाबा जी पूजा था करनि, ऐं पाण छा था करूं? शिव बाबा सां मिलन था मल्हायूं, शिव बाबा सां ज्ञान था ॿुधायूं, निराकार रूप में परमात्मा सां योग लॻाए पंहिंजी आत्मा खे पावन था ठाहियूं। अमरनाथ काशी आदि ते केॾा वेंदा आहिनि न, चवंदा आहिनि असां भॻवान सां मिलण था वञूं, उनखे ढूंढण था वञूं, परंतु पाण छा था करूं? मिलन था मल्हायूं। परमात्मा जी महिमा त ऊंच से ऊंच आहे, हुनजी मत बि केतिरी ऊंची आहे कि दुनिया नर्क खां स्वर्ग थी वेंदी आहे। नर्क जहिड़ी दुनिया खे स्वर्ग ठाहिण लाइ मत केरु ॾींदो आहे? परमात्मा। मंदिर तीर्थ आदि ते पाण केॾा धक्का आदि खाईंदा आयासीं न, हाणे केतिरो सहज पाण खे पतो लॻो कि भॻवान खे यादि करणु त पहिरियों ख़ुदि खे अशरीरी सम्झनि, त ई पाण भॻवान सां मिली सघंदा आहियूं, हुन खां वरसो वठी सघंदा आहियूं। अॻिले 21 जन्म जो वरसो बाप पाण खे ॾियनि था। ॾिसो केतिरो फ़र्क़ु आहे न भक्ति ऐं ज्ञान में। भक्ति अर्थात सॾु करणु, ज्ञान अर्थात परमात्मा सां मिलन मल्हाइण। बाबा चवनि था मां त तव्हांजो ओबीडियंट सर्वेंट ठही आहियो आहे। सर्वेंट छा कंदो? सेवा कंदो आहे न पंहिंजी। बाबा पंहिंजी कहिड़ी सेवा थो करे? शारीरिक सेवा नथो करे, पंहिंजी आत्मा खे पतित खां पावन थो ठाहे। इहा सेवा बाप अची करे हर 5000 साल में हिकु बार कंदो आहे, वरसो बि ॾींदो आहे, तॾहिं त पंहिंजो पीउ बि थी त पीउ बि आहे त पंहिंजो सेवाधारी बि आहे। बुद्धि में इहे ॻाल्हियूं यादि रखणी खपनि, तॾहिं ई पाण चिल्लाइण बंदि कंदासीं। भक्ति में छा कंदा आहियूं? चिल्लाईंदा आहियूं न, तूं असांजो इहो कमु कर, इहो कमु कर। त अंधियारे में माण्हुनि खे वैसे नज़र न ईंदो आहे त रड़ियूं कंदा आहिनि, हेॾे वञो काॾे वञो, कुझु बि अहिड़ी चीज अची त रड़ियूं वधी कंदा आहिनि। ईअं ई भक्ति में माण्हू हाणे चिल्लाइनि था। बाबा चवनि था इहे जोर जोर सां जो थिए
झांझरा जी घंटा जी वॼाए करे तो तव्हां सोचो था त ईअं करूं था त भॻवान असां सां ख़ुशि थींदो। लेकिन बाबा चवनि था कि इहे तव्हांजो चिल्लाइण अथव, केॾी जोर जोर सां चिल्लायो था न। सत्संग अॼु बि शांती सां करणो खपे, जोर जोर सां चिल्लाए करे थोरी करणो खपे। त तव्हां दुखी थी विया आहियो, अंधियारे में आहियो, हाणे मां तव्हांखे सुठो थो ॾियां त हाणे चिल्लाइण बंदि करो। ॾिसो तव्हां पर ज्ञान सम्झो त तव्हांजो चिल्लाइण बंदि थी वियो न। पोइ माण्हू चवंदा आहिनि कि इहे ब्रह्म कुमार कुमारी त भक्ति बि न कंदा आहिनि। हाणे भक्ति खे कंहिंजे लाइ करो? जॾहिं भॻवान मिली वियो, हुनखे हुन स्वरूप में यादि करो, हुनजी ॻाल्हियूं ॿुधो कि अञा ताईं असां हुनखे भक्ति कंदे कंदे जोर जोर सां घंटा वॼाए कीर्तन आदि करे सॾु करूं त तव्हां ख़ुदि ई सोचे सघंदा आहियो न कि छा करणो खपे। भॻवान ख़ुदि पंहिंजी पहचान थो ॾे त हिन सां त मिलन मनायो न, शांति सां एकांत में वेही करे जेको अधु कलाकु भक्ति कंदा आहियो, हाणे उहो ई अधु कलाकु वेही करे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करो, हुन सां मन सां ॻाल्हियूं करो, उहो जेकी शिक्षा थो ॾे हुनजे बारे में मनन करो। तव्हांखे हाणे पुजारी पने खां छुड़ायो अथई न बाबा। पुजारी पने खां छुड़ाए करे पंहिंजो ॿार पाण परमात्मा जी गोद वरिती आहे। हाणे पाण हुनजा ॿार आहियूं। ब्रह्मा मुख द्वारा बाप पाण खे पंहिंजो ठातो अथई। जे बाप थी वियो, ब्रह्मा मां थी वई, त माउ बाप सां मिली करे ॻाल्हियूं कबियूं आहिनि या अञा ताईं हुननि खे जोर जोर सां चिल्लाए करे हुननि जी महिमा ॻाइबी आहे या हुनखे सॾु कबो आहे, मिलन मनाइबो आहे न। इहे केतिरो सुंदर समय आहे जॾहिं स्वयं परमात्मा बाप सृष्टि ते अची करे पाण आत्माउनि सां मिले थो पीउ जे रूप में। भक्ति में पाण भगत ऐं भॻवान जे संबंध सां मिलंदा हुआसीं। हाणे त केॾी दूरी थींदी हुई न, काथे भगत काथे भॻवान, नाम ॿुधी करे ई दूरी थींदी हुई न। काथे प्रेसिडेंट ऐं काथे पाण, कॾहिं सोचे बि न सघंदा आहियूं कि पाण प्रेसिडेंट सां ईअं घर वेठे मां ऐं ॿार ऐं वॾो भाउ ऐं हिन रूप में पाण मिलूं। लेकिन ॾिसो हिकु संबंध जे परिवर्तन सां काथे भॻवान काथे भगत, हाणे आहे पंहिंजो बाप असां हुनजा ॿार, त केॾो नज़दीकी संबंध थी वियो न। सिर्फ़ समझ ई त बदिली आहे, समझ बदिली कि असां आत्मा आहियूं, उहो असांजो पीउ परमात्मा आहे, संबंध बदिलजी वियो। त बाबा चवनि था कि ईअं पंहिंजे पाण खे मुंहिंजो ॿार सम्झी करे सॼो ॾींहुं मूंसां गॾु रहो, तॾहिं तव्हांखे हिन कलयुगी दुनिया में तव्हां रहंदे हुए बि हिन खां ॾिसी परे आहियो। जीअं कमल जे फूल कीचड़ में रहंदे हुए बि हुनजे मथां कीचड़ न लॻंदो अथसि न, ईअं ई तव्हां जॾहिं सॼो ॾींहुं मूंखे पाण सां गॾु पंहिंजे पीउ जे रूप में रखंदा त तव्हांखे जीवन में कोई बि ॻाल्हि ईंदी, लेकिन हुनमें तव्हां हिकदमि सेफ रहंदव, बाप सां गॾु रहंदव न। त ॿार त माउ पीउ सां गॾु केॾो सुखी हूंदो आहे। ॿार नंढो हुजे, माउ पीउ जी गोद में हुजे त हुनखे कुझु पतो पवंदो? कुझु बीमारी बि थिएसि त बि हुनखे कुझु बि पतो न पवंदो, भई मां पंहिंजे माउ पीउ जे गोद में वेठो आहियां। ईअं ई पाण बि बाप जा ॿार आहियूं न। परमात्मा बाप ब्रह्माचंद द्वारा पाण खे गोद वरितो अथई त सॼो ॾींहुं बाप सां गॾु रहो। ॾिसो दुनिया में भक्ति में पहिरियों केॾो काशी कनवट खाईंदा हुया, चवंदा हुया असां इहे कंदासीं त भॻवान सां मिली वेंदासीं। लेकिन परमात्मा बाप चवनि था शरीर जो बलि ॾियण सां तव्हां मूंसां मिली न सघंदव। कहिड़े तरीक़े सां मिली सघंदा आहियूं? पंहिंजे शरीर जे भान खे भुलिजणो आहे। शरीर खे ख़तमु करण सां कोई भॻवान सां न मिलंदो आहे। शरीर जे भान खे भूलो, पंहिंजे हिन देह जे संबंधी देह जे पदार्थनि खे भूलो, हुन मां ममत्व मिटायो त ई तव्हां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी सघंदा ऐं मूंसां मिलन मनाए सघंदा। भई जेको जीअं हूंदो आहे हुन सां हुन रीति मिलंदो आहे न। कोई वॾो माण्हू हुजे त तव्हां वॾे माण्हू सां हुन रीति मिलंदव, नंढे ॿार सां हुन रीति मिलंदव। त हाणे निराकार परमात्मा निराकार आहे, हुनखे पंहिंजो शरीर कोन अथसि, भई आहे त आहे ब्रह्माचंद में अची करे असां सां मिले थो, त बि असांखे हिन ब्रह्मा जी सूरत थोरी ॾिसणी आहे। पर असांखे त इहो ई ध्यानु रखिणो आहे हिन ब्रह्मा जे तन में शिव बाबा सां असां ॻाल्हायूं था, शिव बाबा खे असां ॾिसूं था। उहो कॾहिं थींदो जॾहिं पाण बि पंहिंजे शरीर खे भुलिजंदासीं,
खत्म न करणो आहे, भुलिजणो आहे। जॾहिं शरीर खे भुलिजी करे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदासीं तॾहिं ई उन निराकार परमात्मा सां मिली सघंदासीं। त ॾिसो, हिते बाप जे शरीर खे बांध थी छॾो, पंहिंजी देह जे संबंधियुनि खे भूलो ऐं हुते पोइ भक्ति मार्ग में पंहिंजे शरीर जी ई बलि चढ़ाए छॾियो। त इहो थी वियो न अंधियारो। हिनखे चइबो आहे अंधियारो, अज्ञानता जो अंधियारो थी वियो न। बाबा चवंदा आहिनि हाणे चैतन्य में तव्हां मूंसां गॾु मिलो था, मां आयो आहियां तव्हां सभिनि खे दुखनि खां मुक्त करे वापसि पवित्र ठाहे पंहिंजे घर वठी वञो। पोइ हुन खां पोइ घर वेही थोरी रहणो आहे, घर वेही करे छा कंदा? पाठ त वॼाइणो आहे न, खेल मज़ो त पाठ वॼाइण में आहे न। पंहिंजे घर मथे त तव्हां निराकार रूप में रहंदव, त हुते निराकार रूप में रही करे तव्हांखे छा मज़ो ईंदो? शरीर वठो, शरीर सां गॾु सुख भोगो, संबंधनि में सुख भोगो, उहो सुठो आहे न। हाणे बस संबंधनि में, शरीर में दुख जे कारण मनुष्य आत्मा चवंदी आहे कि दुनिया भगवान ठाते ई थियो, केतिरो दुख आहे, लेकिन सुख में तव्हां ईअं चईंदा आहियो न? चईंदा आहियो न। हाणे दुख आहे इन करे सभु माण्हू चवनि था कि असांखे त मोक्ष खपे, मुक्ति खपे, भगवान की छा पई जो ये दुनिया ठातई, असांखे त हिन दुनिया में रहणो न आहे। बाबा चवनि था सम्झो तव्हांखे रहणो ई कोन अथव कि हिन दुखनि खां मुक्त थियणो अथव। ॿ ॻाल्हियूं थी वई न। हिकु त आहे मनुष्य खे हिन दुनिया में रहणो ई न आहे, खेल खेॾणो ई न आहे। जॾहिं सुठो खेल अचे थो त तव्हांखे मज़ो थो अचे न, हिन जो मतिलबु दुख न खपे। त हाणे वरी खां मां तव्हांजे लाइ सुख जी दुनिया ठाहिण आयो आहियां। हुनजे लाइ तव्हांखे मुंहिंजी मत ते हलणो पवंदो। जेतिरो बाप जी श्रीमत ते हलंदा ओतिरो तव्हांजो बि कल्याण अथव, त ॿियनि जो बि कल्याण आहे। हल हिन दुनिया में रहूं था त कलयुगी मत वारा बि माण्हू आहिनि, ऐं पाण अगरि बाप खे सम्झोसीं, पाण बाप जी मत ते हलूं था, साम्हूं वारो नथो हले त मुश्किलात त थींदी आहे, परंतु हिन जो मतिलबु इहे थोरी कि असां स्वर्ग जहिड़े सुखनि जी दुनिया में वञण जे लाइ बाप जी मत ते हलूं ई न। पोइ हलंदासीं ई न त ख़ुदि बि मरंदासीं त ॿियनि खे बि कलयुगी दुनिया में ई राहे छॾींदासीं न। अगरि पाण बाप जी मत ते हली करे स्वर्ग जी तयारी न कंदासीं त ॿियो बि हिते ई रहिजी वेंदो न। त सम्झी करे बाप जी मत ते हलो, धीरे धीरे बाक़ी सभु बि तव्हांजो सहयोगी ठही वेंदा। निश्चय करणो आहे न बाप जे मथां। बसि बाबा खे सभु कुझु चई छॾंदव, बाबा खे सभु कुझु ॾेई छॾंदव त आपे ई तव्हां बाप जी मत ते हलंदा रहंदव। पोइ धीरे धीरे सभी ॿार बि सहयोगी ठही वेंदा आहिनि। हिन में पवित्रता त मुख्य आहे न, छोकी जेसिताईं पवित्रता न हूंदी त बाप जी ज्ञान खे कीअं सम्झंदासीं, बाप खे यादि कीअं कंदासीं, छोकी बाबा त शुद्ध आत्मा आहे न, पवित्र आत्मा आहे। त हुनखे यादि करण लाइ पाण खे बि पवित्र रहणो ई पवंदो। भल आहियूं पाण कलयुगी आत्मा आहियूं। हाणे जॾहिं खां पाण कम से कम बाप खे पहचानियो आहे त पाण मनसा वाचा कर्मणा पंहिंजो खान पान रहन सहन शुद्ध करे सघंदा आहियूं न, साधारण करे सघंदा आहियूं, न ज्यादा ऊंच न ज्यादा कम। बाप खे त साधारणता ई पसंदि आहे न। ॾिसो बाप आयो बि कहिड़ी दुनिया में आहे, कलयुग जे अंत में। परमात्मा बाप देवी देवताउनि जी दुनिया में न ईंदो आहे, पतित आत्माउनि जी दुनिया में ईंदो आहे, पतितनि जी महफ़िल में ईंदो आहे। छो सॼो हुनजो कम ई त पतितनि खे पावन ठाहिणो। जी महिमा पाण ॻाईंदा आहियूं न, तू पतित पावन आहे। पतित पावन कोई गंगा न आहे, पतित पावन निराकार परमात्मा बाप आहे। जीअं पाण हिन सृष्टि ते आया आहियूं, खेल था खेॾूं, सुबुह खां वठी राति ताईं छा था खेॾूं? खेल ई त खेॾूं था न। कोई पंहिंजे हिसाब किताब कितो थो करे, कोई नया हिसाब किताब ठाहे थो, या कोई कुछ नयो कम तो करे। लेकिन परमात्मा जो सृष्टि जे पाठ कढी आहे कलयुग जे अंत सतयुग जे आदि। त वो हिन समय ही अची करे पाण खे ये सदगति जी मत ॾींदो आहे, पाण आत्माउनि खे वापसि खां पावन ठाहींदो आहे। ख़ुदि सभिनि आत्माउनि जो कुझु न कुझु धंधो त हूंदो ई आहे न। दुनिया में कोई सुठो कर्म करे आत्मा छॾी थी छॾे त उनखे हुन कर्मनि जे कारण पाण यादि कंदा आहियूं, भई इहो इंसान केॾो सुठो हुयो, सभिनि जे लाइ ईअं सोचियो, सभिनि खे इहे करे ॾिठो।
लेकिन माण्हू दुनिया में भगवान खे छो था यादि कनि। भगवान अहिड़ो धरती ते कहिड़ो कमु करियो जो हर हिकु मनुष्य आत्मा या तक कि जानवर भी भगवान खे यादि कंदा आहिनि। छो परमात्मा अची करे दुखनि जी दुनिया खे सुखनि जी दुनिया ठाही। हाणे उहो दुखनि जी दुनिया खे सुखनि जी दुनिया में ठाहिण वारो समय कहिड़ो आहे? जॾहिं दुनिया में दुख ईंदो तॾहिं त परमात्मा अची करे सुख जी दुनिया ठाहींदो न। सुख जी दुनिया में अची करे छा कंदो? हुनखे त पंहिंजो शरीर अथसि न, त पंहिंजो शरीर अथसि न त उते हुनजो कोई कम बि न आहे, सुख ई सुख आहिनि। त कोई यादि बि न कंदो, उहो चईंदो मां उते अची करे छा करां? तव्हां त सभु पंहिंजे शरीर में हूंदो, सतो प्रधान शुद्ध हूंदो, ख़ुशियूं मल्हाईंदो, त मूंखे यादि बि न कंदो त मां उते अची करे छा करां? इन करे मां कलयुग जे अंत में अची करे तव्हां सभिनि जे खे दुखनि खां मुक्त करे वापसि खां हली वेंदो। काथे? वानप्रस्थ अवस्था में, परम धाम में। पोइ तव्हां सभिनि आत्माउनि खे बि वठी वेंदो आहे। पोइ तव्हां हिकु हिकु करे हेठि ईंदा आहियो, मथां खां हेठि। छो? वापसि खां पाठ बजाइणो आहे न। हाणे तव्हांखे मां काम चिता तां लाहे करे ज्ञान चिता ते विहारियो आहे। छो जी हाणे तव्हांखे असुर खां देवता थियणो अथव। असुर त आया हुयासीं न पाण। असुर जॾहिं पाण बाप खे न पहचानंदा हुयासीं ऐं इहो न सम्झंदा हुयासीं कि हिन विकारनि सां ई पाण खे दुख थो मिले, हिन झूठ पाप सां ई आत्मा बि दुख थिए। त असुर छा कंदा आहिनि? इहे कलयुगी माण्हू ई त असुर आहिनि न। अहिड़े कलयुगी माण्हुनि असुरनि खे बाबा हाणे ज्ञान चिता ते विहारे करे सत्युग जो देवी देवता थो ठाहे। त अहिड़ी ऊच मत ॾियण वारो जे परमात्मा जी मत थो ॾे, हुनजो शास्त्र छा आहे? गीता शास्त्र। गीता शास्त्र मनुष्य सभु पढ़ंदा आहिनि। गीता में बि लिखियल आहे न, काम आहे, शत्रु आहे। इहे ई तव्हांखे आदि मध्य अंत दुख थो ॾे। त लेकिन माण्हू इहे हिनखे सम्झनि छो था? छोकी गीता में श्री कृष्ण जो नाम लिखल आहे। इन जी जॻह इहो लिखल हुजे हा कि आत्मा प्रति परमात्मा थो चए ईअं कि इहो विकार ॾाढो तव्हांखे दुख थो ॾे, हिनखे छॾो त सुख शांति में रहंदव। त सभु मनुष्य मञंदा। हिन करे बाबा हाणे आयो आहे। बाबा चए थो ये गीता शास्त्र सर्वशास्त्र में शिरोमणि गीता जो आहे, ये परमात्मा जी ॻाल्हि आहे। कहिड़े तन में अची करे परमात्मा ॻाई? कृष्ण जी ही 84 जन्म जे अंत वारे शरीर में हुनजी 60 वर्ष जी आयु खां पोइ परमात्मा अची करे गीता पाण खे ॿुधाई। गीता द्वारा पाण खे मत ॾिनी। कहिड़ी मत? जंहिंसां मनुष्य असुर खां देवता ठहे, जंहिंसां विकारी मनुष्य निर्विकारी ठहे, जंहिंसां कलयुगी भ्रष्टाचारी मनुष्य सत्युगी श्रेष्ठाचारी ठहे। त अहिड़ो शास्त्र खे माण्हू मञदा, हुनजी चए ते हलंदा। कॾहिं? जॾहिं हुनमें निराकार परमात्मा जो नाम लिखल हुजे त। हिकु धर्म वारा न विश्व जी सर्व आत्माऊं हिन शास्त्र खे ज़रूर मञंदा। कॾहिं? जॾहिं हिनमें निराकार जो नाम लिखल हुजे। छोजी कृष्ण जो नाम आयो त कृष्ण त देहधारी थी वियो न। त सभु चईंदा आहिनि कि हिंदू धर्म वारा हीअं मञंदा आहिनि, लेकिन हिंदू धर्म जो शास्त्र न आहे गीता। गीता आहे आदि सनातन देवी देवता धर्म जो शास्त्र। ऐं वो कंहिं पाई आहे? निराकार परमात्मा। सभु धर्म स्थापकनि कुझु कुझु चयो आहे। त सभु पंहिंजे धर्मनि जा अलॻि अलॻि शास्त्र आहिनि। सभु पंहिंजे धर्मनि जे नियम जे हिसाब सां हलंदा आहिनि। लेकिन गीता सिर्फ़ हिकु धर्म जो शास्त्र आहे। गीता आहे विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ। छोजी इहे शास्त्र में जेकी मत ॾियल आहे, उहो कंहिंजी ॾिनल आहे? परम पिता परमात्मा जी ॾिनल आहे। त बाप चवनि था कि हाणे हिन रीति मूंखे यादि करो, हिन रीति गीता शास्त्र पढ़ो त तव्हांखे हर मत आसानी सां सम्झ में बि अची वेंदी ऐं तव्हां जीवन में बि धारण करे सघंदव। त बाप खे सम्झो, बाबा जी मतनि खे सम्झो त तव्हांजो जीवन वापसि खां सुख शांति में थी वेंदो। वापसि खां तव्हां नर्कवासी खां स्वर्गवासी थी वेंदो। हिन मृत्यु लोक में रहण वारा पाण जो अकाले मृत्यु खे प्राप्त था करूं। घड़ी घड़ी आत्माऊं कर्मनि जे अनुसार जल्दी जल्दी सदैव छॾनि थियूं न। ऐं हाणे त अहिड़ो समय अची वियो आहे
कि हिसाब किताब चुप चुप थियो ही ना है। कोई न कोई बीमारी अचे थी, कोई न कोई एड़ो दुर्घटना थी वञे कि आत्मा के शरीर तो छॾणो पए। त अहिड़े समय खे परमात्मा बाब वापस सां अहिड़े लोक खे अमर लोक ठाहिण आयो आहे। हुनजे लाइ बि हीअ गीता जो ही ज्ञान पाण खे ॿुधणो आहे, जेको परमात्मा हाणे ब्रह्माचंद द्वारा ॿुधाए थो। लक्ष्मी नारायण भी तो इहो ही ज्ञान ॿुधी करे एतिरो उच्च पद पाइनि न, राज्य जी शिक्षा ॿुधनि, परमात्मा का गीता ज्ञान ॿुधनि, तॾहिं त लक्ष्मी नारायण एॾो उच्च ठहिया। ॾिसो अञा ताईं बि लक्ष्मी नारायण जा मंदिर केॾा केॾा ऊचा ऊचा ठाहींदा आहिनि न, सुठा सुठा ठाहींदा आहिनि। हिननि जी दुनिया में अहिड़ी सुख शांति संपत्ति हुई, उहो सभु ॾियण वारो केरु आहे? परमात्मा। त बाबा चवनि था कि हाणे तव्हांजो 84 जन्म पूरा थी विया, तव्हां आत्मा ऐं तमो प्रधान थी विया आहियो। हाणे वापसि खां तव्हांखे सुतो प्रधान ठहिणो अथव। त सुतो प्रधान थियण लाइ बाबा चवनि था सुतो प्रधान कॾहिं ठहींदासीं पाण? जॾहिं उठंदे वेंदे खाईंदे पीअंदे कर्म कंदे। कंहिंसां गॾु करिणो आहे? निराकार परमात्मा सां। मां आत्मा कंहिंसां गॾु आहियां? पंहिंजे बाप सां गॾु हर कर्म थी कयां। त हिन सां छा थींदो? आत्मा बि सुतो प्रधान थींदी वेंदी ऐं पंहिंजे कर्म बि सुधरंदा वेंदा। कर्म सुधरंदा त पंहिंजा कर्म श्रेष्ठ थी वेंदा न, ऊच थी वेंदा। सिधी चवंदा आहिनि न, सुठे सां गॾु कर्म करो त साधारण कर्म बि ऊच थी वेंदो आहे। भई तव्हां कंहिंसां कयो, असां हिन सां कयो त माण्हू चवंदा आहिनि बरोबरि, हिनजो कर्म त ॾाढो सुठो आहे। त परमात्मा सां गॾु पाण कर्म कंदासीं त पंहिंजे कर्म केॾा ऊच थी वेंदा। त बाबा हाणे चवनि था कि ॾिसो मुंहिंजो हिकु पाठ धर्मराज जो बि आहे, लेकिन उहो पाठ अंतिम पाठ आहे। हाणे मां तव्हांखे पंहिंजे पीउ जे रूप में मत थो ॾियां, लेकिन अगरि तव्हां हाणे मुंहिंजो चए न मञंदव त अंत में तव्हांखे मुंहिंजो धर्मराज जो रूप ॾिसणो पवंदो। धर्मराज जे रूप में छा थींदो? पाण जेका बि हाणे बुरा कर्म कया आहिनि उहो ई कर्म पाण खे वापसि खां ॾेखारण में ॾींदा ऐं हुन समय पाण खे महसूस था थींदी कि बरोबरि मां त इहे कर्म ग़लति कयो। त उहो महसूस त अहिड़ी थींदी आहे जीअं त पाण जन्म जन्मांतर जा सजा था खायूं। त हिन सजा खां बचण जे लाइ बाबा चवनि था हाणे ई पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो। भले घर गृहस्थी में रहो, लेकिन पवित्र रहण जो पुरुषार्थ करो, दैवी गुणनि जी धारणा करो। जेतिरो बाप खे यादि करणो अथव ओतिरो यादि करे पंहिंजे जन्म जन्मांतर जे विक्रम खां मुक्त थी वञो। सृष्टि चक्र जो राज बि मां तव्हांखे ॿुधायो आहे न। ॾिसो सन्यासी माण्हू हरिद्वार में वञी करे रहंदा आहिनि, सॼो ॾींहुं चवंदा आहिनि शिव काशी विश्वनाथ गंगा, लेकिन शिव बाबा काशी में थोड़ी वास कंदो आहे, न ही वो विश्व जो नाथ आहे। शिव बाबा त काथे वास कंदो आहे? निराकारी दुनिया में। ऐं कंहिंजो नाथ आहे? हुतां परम धाम जो ई नाथ आहे। विश्व जो नाथ केरु हूंदो? सत्युग में श्री लक्ष्मी श्री नारायण ही विश्व जो नाथ हूंदो। हिन समय त कोई विश्व जो नाथ आहे ही न। सभी ही पंहिंजा पंहिंजा अलॻि अलॻि धर्म आदि गुरु आदि ये गवर्नमेंट आदि में लॻल आहिनि। त सत्युग जो विश्व जो नाथ जो ई ॻायल आहे। श्री बाबा परम धाम निवासी आहे, उनखे अकाल मूर्त बि चवंदा आहिनि। अकाल मूर्त बाप कहिड़े रथ में ईंदो आहे, कहिड़ो तख्त वठंदो आहे? हिन ब्रह्मा जो तख्त वठंदो। पाण सभिनि खे त पंहिंजो पंहिंजो रथ आहे, लेकिन मां कहिड़े रथ में अचां? त मुंहिंजे लाइ बि हिकु ई रथ मुक़ररु आहे। हीअं न मां हर 50,000 साल में हिकु बार अचां त अलॻि अलॻि रथ वठां, न, हिकु ई रथ मुक़ररु आहे। हुन रथ में ई अची करे हुनजी भ्रुकुटी जे विच में वेही करे पोइ तव्हां सभिनि खे वापसि सां ख़ुदि जी स्मृति ॾियारींदो आहे, पंहिंजो समझ ॾींदो आहे कि मां केरु आहियां, पंहिंजो घर कहिड़ो आहे। हिन सृष्टि चक्कर कीअं चक्कर काटे काटे हाणे दुख जी थी वई आहे। हाणे वापसि खां हिन दुख जी दुनिया खे सुख में ठाहिण लाइ तव्हांखे बाप खे यादि करणो पवंदो। छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि खे?
माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी पण सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना याद जे आधार द्वारा माया जी किचड़ खां परे रहण वारा सदा केयरफुल ठहो। कोई कहिड़ी भी ॻाल्हि साम्हूं अचे पाण खे छा करणो आहे, बाप जे मथां छॾे छॾिणो आहे। जिगर सां चइणो आहे बाबा त ॻाल्हि ख़तम थी वेंदी। इहे बाबा शब्द दिल सां निकिरणु खपे, तॾहिं ई इहे बाबा शब्द जादू जो कमु कंदो आहे। जादू अर्थात पंहिंजे मन खे कोई भी ॻाल्हि परेशान न करे सघंदी। छो जी ॻाल्हि आई ऐं पाण कंहिंखे ॾेई छॾी बाबा खे त उहा ॻाल्हि हिकदमि गुम थी वेंदी। जीअं कल्ह ॿुधायोसीं न भई नंढे ॿार खे कुझु सुठो न लॻंदो आहे त माउ पीउ खे ॾेई छॾंदो आहे। ईअं ई जीवन में कोई भी ॻाल्हि अचे बाबा ये पाण जॾहिं बाप खे पंहिंजो पीउ ऐं पाण नंढा ॿार सम्झंदासीं न तॾहिं पाण फटाफट बाबा खे ॾेई सघंदासीं। छो जी देह भले ई वॾी आहे लेकिन आत्मा त नंढी आहे न। आत्मा खे एतिरी समझ थोरी आहे अञा कि हिन दुखदाई जीवन में रही करे भी सुख शांति में हमेशा ख़ुशियुनि में कीअं रहणो आहे। त हिन करे नंढो ॿार सम्झी करे जॾहिं भी कोई ॻाल्हि अचे त छा चइणो आहे, मुंहिंजा बाबा हीअ ॻाल्हि तव्हां वठो, हीअ ॻाल्हि थी हाणे तव्हां वठो हिनखे। त यादि जे आधार सां छा थींदो, समस्याऊं जेके भी हूंदियूं जे बाबति समस्याउनि खे छा था चवनि कीचड़, त हिन समस्या रूपी कीचड़ खां तव्हां सदा परे रहंदव। कॾहिं भी कहिड़ी ॻाल्हि में हलचल में न ईंदव, सदा हिकु ई मूड में रहंदव। कहिड़ो शेयर अर्थात सदा खुशियुनि भरे मूड में रहंदव। स्लोगन आहे पवित्रता जी धारणा और धर्म के जीवन में लाइन ही महान आत्मा ठहिणो आहे। सन्यासियुनि खे गुरुअनि खे महात्मा छो चईंदा आहिनि, छोकी भले हुननि जो शरीर विकार सां पैदा थियल आहे लेकिन मुंहिंजी आत्मा शुद्ध पवित्र अथसि। त हाणे पाण खे भी बाबा चवनि था कि हिन धारणा खे पंहिंजो धर्म ठाहियो। जे सभु पंहिंजे धर्मनि जे अनुसार हलंदा आहिनि न त मुंहिंजी आत्मा जो धर्म कहिड़ो आहे, हिकु त शांत रहे, हर हिकु कर्म कंदे हर हिकु ॻाल्हि माण्हुनि जी ॿुधंदे ॾिसंदे पाण खे कहिड़े धर्म में रहणो आहे, शांत ऐं ॿियो आहे पवित्रता शुद्धता। कंहिंजी ॻाल्हि बि ॿुधूं था त हुनमें कोई भी बुरी ॻाल्हि पाण सोचियो न, कोई ॻाल्हि पाण बुरी ॾिसूं था लेकिन बुरो सोचूं न, हिनखे सुठे में परिवर्तन करो। कोई भी मुख मां शब्द निकिरे थो त भले ई साम्हूं वारो तव्हांखे गाॾी पुरे लेकिन तव्हांजे मुख मां हुनजे लाइ शब्द कहिड़ा निकिरणु खपनि, सुठा शुभ भावना वारा, जेके पाण शुद्ध शब्द चईंदा आहियूं। शुद्ध विचार, शुद्ध दृष्टि, शुद्ध बोल, शुद्ध कर्म। पवित्रता सिर्फ ब्रह्मचर्य न आहे लेकिन पवित्रता जो पंहिंजा बोल, दृष्टि, कर्म, पंहिंजो ॿुधणु, पंहिंजो सोचणु सभु कुझु शुद्ध अर्थात सभिनि जे लाइ सुठो ॻाल्हायूं, सुठो सोचूं, सुठो ॾिसूं, इहो थींदो आहे। अच्छा, ओम शांति। हाँ ॿुधायो मम्मी। Unmute his own member. पवित्र ठहो, पवित्र ठहो, परमात्मा की याद करें। हाँ आंटी ॿुधायो। बाबा ने कहा कि ये सबसे बड़ा गीता का ज्ञान है, आत्मा का। अभी कृष्ण का नाम दे दिया है तो है ना, लोग समझते नहीं कि आत्मा क्या होता है। हाँ, गीता ज्ञान जो हम पढ़ते हैं ना गीता पुस्तक, तो असल में वो किसने बताई है, वो निराकार परमात्मा ने। लेकिन कृष्ण का नाम लिखने से सब सोचते हैं ये तो हिंदू धर्म का शास्त्र है, लेकिन असल में ये निराकार परमात्मा ने हम सभी आत्माओं को ये ज्ञान सुनाया है। नानी बताया। हाँ बिल्कुल, परमात्मा क्या कहता है ना, देह में न फांसो, मतलब देह में फांसो तो पाण ममता में छपासो
तव्हां जेॾीमहिल हे देह में फासो था न, तव्हां चओ त शिव बाबा परम पिता आहे, असां त आत्मा आहियूं ऐं मुंहिंजो परम पिता आहे, मां छो हिन विकारनि में फासा। जेसिताईं हे पंहिंजे विकार में कढंदुसि उहो केसिताईं पाण खे सतबुद्धि न विहंदी। पाण खे परमात्मा जा वचन यादि करणु खपनि त मूंखे बाबा छा चयो आहे, मां उन ॻाल्हि ते हलां, पंहिंजे मत ते न हलां, परमात्मा जे मत ते हलां, बाबा जे मत ते हलां त मूंखे कहिड़ा न सुठा सुठा वचन ते बाबा ॿुधाए, मां उहो ईअं हलां ऐं पंहिंजे मत ते बिल्कुलु न हलां, देह अभ्यास में कॾहिं न पाता। हाँ दीदी ॿुधायो। हाँ, बाबा ने कहा कि बाबा ने हमें ना अभी आके पुजारी पने से छुड़ाया है। पहले भगत और भगवान का रिश्ता था ना, तो उसमें भगवान से बहुत दूरी थी, लेकिन अभी ये बहुत सुंदर समय है जब बाबा हमें पिता के रूप में मिलते हैं। तो अभी हमें बाबा से वो अपने को बच्चा समझ के और पिता को साथ रख के चलना है, हर कर्म उस हिसाब से करना है, बाबा को संग रख के। हाँ, मनीषा भी सुनाओ। क्योंकि आगे चल के फिर बाबा का धर्मराज का रूप होगा ना, तो इसीलिए अभी बाबा कह रहे हैं कि फिर आगे फिर दुख की महसूसता होगी उस कर्म को चुस्तू करने में। हाँ, बाबा ने कहा कि मैं हर 5000 वर्ष बाद जब एक ही जो मेरा तन मुकर्रर है उसी के तन में आता हूँ, उसी के द्वारा ब्रह्मकुटी के मध्य में स्थित होकर सभी आत्माओं को ज्ञान देता हूँ। ऐसे नहीं कि मेरा तन हर बार अलग अलग है, नहीं, मेरा एक ही तन मुकर्रर है जिसमें हर 5000 साल बाद मैं उसी के तन में आता हूँ। और सुनाना है क्या? नहीं बस हाणे गीत था ॿुधो, जेको बि पाण खे लॻे उहो मन में पको कजो। शांति। पापा ने सुनते थे बेटा, सदा पास पहले उठाते थे फिर कट कर देते।
त जी, जी। परमात्मा बाप मुख्य ये ॻाल्हियूं ॿुधाई तो हिनखे जी एकांत में जॾहिं बि वियो था अंदर विचार कजो पोइ जी हिनखे जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे। जी जी दीदी, थैंक यू। थैंक यू।